नो इंटरव्यू कर भला हिकिड़ो मिंट बत्ती दे अनवर जोस हाँ न अदा फिर अनवर छा पियो तव्हां इहो ॿुधायो तव्हां जेको आहे सो मूं में छा मसरूफ़ कंदा आहियो शामिल कच्छी में कहिड़ा तासरात तव्हांखे महसूसु थींदा आहिनि ऐं तव्हां जेको आहे पंहिंजे इश्क जी दास्तान जेके आहे तव्हां तमामु हिकिड़ो ॾुख ॾिठा आहिनि सुख बि ॾिठा आहिनि तव्हां उन बारे में छा ॿुधाईंदा साईं मां डॉक्टर फैज़ जिसकाणी जी मां दोस्तनि जो थोराइतो आहियां डॉक्टर श्यामलाल कच्छी जो थोराइतो आहियां डॉक्टर श्यामलाल कच्छी महिनत कंदड़ ऐं हिकु मज़लूम ग़रीबनि जी मदद कंदड़ ऐं पंहिंजी जदोजहद करण वारो इंसानु आहे अलाह पाक हुनजी मदद करे हुनजी हिफ़ाज़त करे डॉक्टर श्यामलाल हमेशह हॾु ॾोखी रहियो आहे ग़रीबनि जो हमदर्द रहियो आहे ऐं असां डॉक्टर श्यामलाल जा थोराइता आहियूं जंहिं हमेशह असां दोस्तनि खे बि सपोर्ट कई आहे मां डॉक्टर फैज़ जिसकाणी इहो चवंदुसि त मोहबत हिकु उहो रिश्तो आहे जेके तव्हां केतिरा शक गुमनाम अचनि तव्हां उन्हनि ते न वञो तव्हां हिकु पंहिंजे रिश्ते जी मज़बूती रखो दिल जल जल कर खाक हुआ आँखों से रोया न गया दिल जल जल कर खाक हुआ आँखों से रोया न गया कुछ तो जख्म ऐसे लगे फूलों पे सोया न गया वाह 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 सर वाह असां इश्क में पंधे पेरे पंध कया असां इश्क में ओजागा कया बिल्कुल हाँ बिल्कुल हाँ जी जी सर हुकुम असां इश्क में पंध कया असां इश्क में ओजागा कया असां पंहिंजी मोहबत माणण लाइ ज़िंदगी जी हर तकलीफ़ हर मंज़िल खे असां मुक़ाबिलो कयो बिल्कुल ऐं असांखे पंहिंजे महबूब साईं ते एतिरो नाज़ आहे जे अगरि ॾिसे थो या ॿुधे थो त असांखे महसूसु कंदो त असां पंहिंजी हर तकलीफ़ मुसीबत सिर ते वसाए अॼु बि हुन लाइ पहिरें पंध मंज़िल ॾे वञी रहिया आहियूं बिल्कुल ऐं अॼु उहो तव्हांखे मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त मां इंसानु हिकु ग़रीब ख़ानदान मां निकिरी ॿाहिरि आयल आहियां बिल्कुल अॼु अलाह साईं मूंखे नवाज़ियो आहे मूं वटि अलाह साईं जी महिरबानी हर चीज़ आहे लेकिन मां उन मोहबत खां महरूम आहियां जेके मां पंहिंजी साह खां वधीक मोहबत कयां थो ऐं हद खां वधीक मां उन जे लाइ डिस्ट्रिक्ट दादू ऐं तहलके जोही में मां सफ़र कया आहिनि बिल्कुल ऐं मूंखे यकीन आहे त मुंहिंजी सफ़र ऐं मुंहिंजी जेका जदोजहद आहे मूंखे मंज़िल ज़रूरु मिलंदी सही ऐं कॾहिं बि कंहिंजे चवण ते रिश्ता न टोड़ियो कॾहिं बि पंहिंजे रिश्ते खे कमज़ोर न सम्झो तव्हां पंहिंजे जीवन साथी या प्यार कंदड़ ते भरोसो करियो इनशा ताला तव्हांखे कॾहिं बि कंहिंजी जुदाई तव्हांखे अलॻि नथी करे सघे कंहिंजो बि चवणु तव्हांखे अलॻि नथो करे सघे मां महिरबानी करे संगत जो थोराइतो आहियां जिन्हनि मुंहिंजो इंटरव्यू वरितो डॉक्टर श्यामलाल साहब भाउ अनवर साहब ऐं उन खां पोइ मां चवंदुसि त पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियो मंज़िल ते पहुचायो असांजी ज़िंदगी जो सफ़र अधु गुज़री वियो आहे ख़बर न आहे त केॾी महिल मिटी मां हवाले थी वेंदासीं नाराय सिंध जीए सिंध जीए सिंध अनवर तव्हां थोरो को तासरात ॿुधायो या तव्हां पंहिंजे हिसाब सां या ॻोठ जे माहौल जे हिसाब सां तव्हां थोरो तासरात असांखे ॿुधाईंदा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी हाँ साईं असांजो तालीमी माहौल छा आहे हिते ॻोठण जो माहौल छा आहे उन हिसाब सां थोरो ऐं शामिल कहिड़ी जागुर कयो आहे तव्हां कहिड़ी जागुर कयो फिर जिसकणी कहिड़ी जागुर थोरो ॿुधाईंदा तव्हांजी वॾी महिरबानी थींदी हाँ साईं जेको हिते जो तालीमी मयार आहे जेको बिल्कुलु ई कोन्हे जी जेकॾहिं गवर्नमेंट स्कूल आहिनि हुजनि ऐं न हुजनि जे बराबरि आहिनि बिल्कुलु ऐं उन खां पोइ असां वटि तक़रीबन तोड़े नंढड़ा ॿार जेके क़ानूनी जुर्म आहे त 7 साल में फैक्ट्रियुनि में जेको आहे सो टेलीविज़न ते कमु न कनि उहे बि 7 खां तक़रीबन 5 महीननि 6 महीननि जो ॿार बि माना तक़रीबन हू फैक्ट्री में कमु करे थो ऐं हिते इंतिज़ामिया उन्हनि ॿारनि खां कमु थी वठे ठीकु ऐं जॾहिं त क़ानूनी जुर्म आहे उन्हनि ॿारनि वटि तालीम कान्हे हाणे जंहिं हथ में नंढड़े ॿार जे कलम हुजणु खपे ऐं उन हथ में जेकॾहिं सिगरेट या का मंशात हुजे त उन इलाइक़े जो हाल छा हूंदो उते केतिरा नौजवान बेरोज़गार आहिनि ऐं केतिरा जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में आहिनि जेके असांजे साम्हूं तक़रीबन 3-4 माण्हुनि खे त अञा हींअर मौजूदु आहे आहिनि ऐं के त मरी विया आहिनि उन्हनि बीमारियुनि में ऐं उते जा जेके असांजा दोस्त आहिनि
डॉक्टर श्यामलाल आहे या डॉक्टर फैज़ साहब आहे। जी जी हा, ऐं इन्हनि जूं जाखोड़ियूं वरी इन्हनि जूं महिनतूं, छो जेकॾहिं को बि हिकिड़ी शइ ख़राब पई थिए उन खे सिस्टम खे सही करण लाइ त लाज़मी आहे उते जा नौजवान तबिको जेके पढ़ियल हूंदा उहे सम्झंदा आहिनि, उहे जोड़ींदा आहिनि उन शयुनि खे। पोइ जे तालीम याफ़्ता माण्हू आहिनि त पोइ उहे ॻोठ खे संभालीनि था, कमु कराइनि था, या को अस्पताल जो आहे या को थाणे जो आहे, XYZ जाइज़ मसइला, नाजाइज़ न। ऐं बाक़ी ॻोठ में जेके कम थिया आहिनि या कमनि जे हवाले सां उहो त हाणे सभिनि जे साम्हूं आहे। अच्छा अनवर साहब, हिकिड़ो तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदुसि। जी जी, तव्हां इहो मूंखे ॿुधायो त हींअर जेको महांगाई जो दौर हले पियो, उन हिसाब सां तासरा तव्हां छा ॿुधायो? जेको अटो गरीब मिस्किन माण्हू आहे 60 रुपया किलो अटो नथो वठी सघे, ऐं जेको आहे सो घटि या पती जेके महांगी थी पिया आहे, उन हिसाब हिन हुकूमत जे बारे में तव्हां छा ॻाल्हाईंदा? तव्हां छा मौक़िफ़ रहंदो? हीअ छाकाणि त कुझु पॉलिसियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे महांगाई थी वेंदी आहे। बिल्कुलु त असां हिन मौजूदा दौर में पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं का चेंजिंग ॾिठीसीं त कुझु हींअर नज़र आई असांखे, तब्दीली माना आई आहे। हा, तब्दीली जंहिंखे चवंदा आहिनि। चोर जेके आहिनि सो आउं कंहिंजी तरफ़दारी कोन थो वठां, ऐं कंहिं पार्टीअ जो हिसो थी कोन थो ॻाल्हायां, हिकिड़ी जनरली ॻाल्हि थो कयां, माना तब्दीली हिसाब सां। हा, तब्दीली जी। त असां ॾिठो वॾो माण्हू कानून जी गिरफ़्त में कोन आयो, चोर माण्हू सफ़ेद पोछ वारो कलम जंहिंजे हथ में, उहो अलाए जे केतिरियूं फैक्ट्रियूं ऐं किरोड़नि जूं प्रॉपर्टियूं ॾींहं में राति सुबुह जो कमु थो हले, ऐं राति जो सुबुह जे मां थिए थी त हू किरोड़पति थो थी वञे। बिल्कुलु। पर इहा शइ मुंहिंजे नज़र में काफ़ी हींअर घटाई आई आहे। ऐं ॿिए जेके गैर कानूनी हलियो पिए टैक्स जेको चोरी पे कयो फैक्ट्रियुनि सनतकारनि, जंहिंमां टैक्स चोरी जे उन ते उहो टैक्स न खे ॾींदा वापसी, पाकिस्तान जे खज़ाने में ईंदो, जॾहिं खज़ाने में ईंदो त पाकिस्तान हलणु शुरू थींदो, सस्ताई थींदी। उन में हींअर तव्हां ॾिठो 14 रुपया जेको आहे डॉलर किरियो आहे। उन हिसाब सां माना मुल्क जो कर्ज़ लथो आहे। उन सां मुल्क माशी तरीक़े सां सुठो थींदो, जो असांजी माशियत तबाह थी वई आहे। ऐं उन खां पोइ ठीकु आहे, वरी जेकॾहिं असां चवंदासीं त भाई इमरान ख़ान आहे PTI जो आहे, ऐं उहो ईअं पियो थो करे, पर असां ॾिसूं त वज़ीर आला असांजो केरु आहे? उहो त साईं पीपल्स पार्टीअ जो, उहो त कमु कराए असां हुनखे हथ बती करायो। ठीकु, जिते महांगाई थिए पई तव्हांजो कमु आहे, फूल्ड जो तव्हांजो कमु आहे। जेकॾहिं जेके वफ़ाक़ जा कम आहिनि उहे वफ़ाक़ कंदी, ऐं जेके सूबाई कम आहिनि उहे तव्हां वटनि, उन ते तव्हां नज़रसानी कयो। असां तव्हांखां दरख़्वास्त था कयूं त ॿियो न जेके नंढड़ा दुकानदार उन्हनि खे बि तव्हां झलींदा रोकींदा त मुंहिंजे ख़्याल में वॾी महांगाई कुझु न कुझु असांजी कंट्रोल थिए। नारे भुट्टो, नारे सिंध। ये असांजो अनवर दोस्त, असांजो अनवर दस्त आहे, तमामु पुराणो ख़बर ॾेई चुको आहे, जेके पंहिंजा तासरात बयानु कया, ऐं फैज़ अली जिस्काणी बि तासरात बयानु कया, ऐं श्यामलाल कच्छी जेको आहे सो उहो बि तव्हांखे तासरात बयानु पियो करियां। त असांजा दोस्त प्रेम प्यारा जेके हिन ते वेठा आहिनि, असां हुकूमत जा हिसो न आहियूं, न ई असां हुकूमत जे ख़िलाफ़ु को ॻाल्हाए रहिया आहियूं, पर असां उहो तब्दीली असां उहो आणणु चाहियूं था त असांजी जेको आहे सो मिसाल हिकिड़ी महांगाई जो मशियत थिए पियो, त असां उनजो भार सहण लाइ तयारु आहियूं। दोस्तो जो मक़सदु उहो सहण लाइ तयारु आहियूं, पर जेके चोर ऐं किरप्ट हुआ, जेके माना पार्टियुनि खे ॿियनि खे जेको आहे सो चोरियुनि में, ऐं जेको आहे चोरनि खे जेके अॻियां चूंडे आंदा, ऐं उन्हनि पंहिंजा घर भरिया, ऐं पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे मन चाहींदड़ माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, उन नौकरियुनि जे ख़िलाफ़ु असां आहियूं। असां चाहियूं था असां ग़रीब ऐं अमीर बराबरि रहूं। जीअं बुटे जो नारो हो त माना जेको आहे सो जोड़ो छुटो, ऐं जेको आहे सो ग़रीब जेको आहे अमीर जेको आहे बराबरि रहे। रोटी कपिड़ा ऐं मकान जा जेके नारा हणंदा हुआ, उहो नारा हणंदड़ माण्हुनि जेको आहे सो रोटी कपिड़ा मकान त असांखे कोन ॾिनो, पर उल्टो असांखां उहो खसिया विया। उन जे ख़िलाफ़ु असां माना जेको आहे सो हिकिड़ो लाइव हलाए रहिया आहियूं। तमामु दोस्त जेके प्रेम प्यारा दोस्त असां ॾिसी रहिया आहिनि, उहो जेकॾहिं असांखे सही लॻे त बिल्कुलु कमेंट ऐं लाइक कजो, ऐं हिन पोस्ट खे शेयर कजो। महिरबानी दोस्तनि जी महिरबानी सर।
सर थोरो हथलो ॾेई छॾियो। महिरबानी महिरबानी दोस्तनि जी। महिरबानी सर महिरबानी दोस्तनि जी। महिरबानी सर महिरबानी। वॾी लाइ वॾी आहे कानू।